अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा चयो आहे त मां वेझण में गुमनामी में हलियो वेंदुसि पर पाक फौज सां रूहानी रिश्तो क़ाइमु रहंदो। तक़रीब खे ख़िताब कंदे रिटायर्ड थींदड़ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा नए आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे मुबारकबाद ॾिनी। हुन चयो त पाक फौज सां सॼी ज़िंदगी साथ निभाइण ते रब पाक जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे हिन अज़ीम फौज जो सिपाह सालार थियण जो मौक़ो ॾिनो ऐं हिकु बामक़सद ज़िंदगी अता कई। जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा चयो त आर्मी चीफ जी कमान संभालींदड़ जनरल आसिम मुनीर खे दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो। उम्मीद आहे त संदसि तरक़ी मुल्क ऐं फौज जी कामयाबी जो सबबु बणिजंदी। जनरल आसिम मुनीर सां मुंहिंजी सुञाणप 24 साल पुराणी आहे। हू क़ुरान पाक जो हाफ़िज़ हुजण खां अलावा पेशावर बासलाहियत ऐं आला असूलनि जो क़ाबिल ऑफिसर आहे। मूंखे यकीन आहे त पाक फौज संदसि क़यादत में नयूं मंज़िलूं उबूर कंदी। संदसि मुक़ररी मुस्बत साबित थींदी। ख़ुशी आहे त फौज जे हिकु अहम कमान हिकु मायानाज़ ऐं क़ाबिल ऑफिसर जे हवाले करे रहियो आहियां। इलेक्शन कमीशन चूंड ज़ाब्ता इख़लाक़ जी भञकड़ी जे केस में इमरान ख़ान मथां ॾंड बरक़रार रखियो जॾहिं त राणा सनाउल्ला मथां ॾंड ख़तमु करण जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। रिपोर्ट मूजिबि इलेक्शन कमीशन चूंड इख़लाक़ जी भञकड़ी जे केस में महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान जी अपील रद्द करे छॾी ऐं संदसि मथां ॾंड बरक़रार रखियो। फ़ैसिले में इमरान ख़ान मथां 30,000 रुपया ॾंड लागू कयो वियो हो। फ़ैसिले मूजिबि पेशावर में नंढी चूंड दौरान चूंड इख़लाक़नि जी भञकड़ी कई वई हुई जंहिं ते इमरान ख़ान खे 3 ॾींहनि दौरान अपील करणी हुई पर अपील जो वक़्तु गुज़रण ते इलेक्शन कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो हो। यादि रहे त रिटर्निंग ऑफिसर इमरान ख़ान मथां 30,000 रुपया ॾंड लागू कयो जंहिंजे ख़िलाफ़ इमरान ख़ान इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो हो। होॾां इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला जे ख़िलाफ़ चूंड इख़लाक़नि जी भञकड़ी जे मामले ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। इलेक्शन कमीशन जे मेंबर निसार दुरानी जी सरबराही में 4 रुकनी बेंच फ़ैसिलो ॿुधायो जंहिं मूजिबि ॾंड ख़िलाफ़ अपील मंज़ूर कई वई आहे ऐं राणा सनाउल्ला ख़िलाफ़ लॻायल 10,000 रुपयनि जो ॾंड ख़तमु कयो वियो आहे। इमरान ख़ान जी घरवारी बुशरा बीबी जी वेझी दोस्त फराह ख़ान तोशाखाना जा तोहफ़ा विकिरो करण जे इल्ज़ामनि ते उमर फारूक ज़हूर निजी टीवी ऐं उन जे एंकर खे लीगल नोटिसूं माणे छॾियो। नोटिस इमरान ख़ान ऐं फरहत शहज़ादी बाबति कूड़ियूं ऐं हथ ठोकियूं ख़बरूं हलाइण ते उमाणियो वियो आहे जंहिं में चयो वियो आहे त उमर फारूक सां कॾहिं बि मुलाक़ात नाहे थी न ई घड़ी विकिरो करण में फराह ख़ान जो किरदारु आहे। सोचल सम्झल साज़िश तहत हथ ठोकिया ऐं कूड़ा इल्ज़ाम लॻाया विया। अहमद नूरानी बि पंहिंजी स्टोरी में पाण वज़ाहत कई आहे त 2019 में फरहत शहज़ादी दुबई जो सफ़र न कयो आहे। नोटिस जे मतन में लिखियो वियो आहे त इल्ज़ामनि जो मक़सदु साख खे नुक़सानु पहुचाइणु आहे। 7 ॾींहनि में माफ़ी घुरो या वज़ाहत पेश करियो। माफ़ी न घुरण ते 7 अरब रुपयनि जी दावा दाख़िल कई वेंदी। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह ऐं अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त उल्टी ॻणप शुरू थी चुकी आहे। अॼु छुड़ी जे बदिलण खां पोइ 3 जनवरी ताईं चूंडनि जी घड़ी बि बदिलजी वेंदी। समाजी राब्तनि जी वेबसाइट ट्विटर ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त 4 महीननि खां पंजाब असेंबलीअ जो इजलास जारी आहे। उन लाइ बेइतमादी रिथ या गवर्नर राज लॻाइण नामुमकिन आहे। हुकूमत में ईंदड़ ऐं उन्हनि खे आणण वारा ॿई शर्मसार आहिनि। अॻूणे घरू वज़ीर चयो त मौलाना फज़लुर रहमान जे बयान खेसि खुआर करे छॾियो आहे। अॼु छुड़ी तब्दील थी आहे। 3 जनवरी ताईं चूंडनि जी घड़ी बि तब्दील थी वेंदी। आर्मी चीफ जी कमान तब्दीली ते रद्द अमल ॾींदे शेख रशीद चयो त मईशत ई क़ौमी सलामती आहे जंहिं ते केर बि ख़ामोश नथो रही सघे। शेख रशीद चयो त इमरान ख़ान अकेले सिर 13 पार्टियुनि जी सियासत दफ़न करे छॾी। असेंबलियूं टोड़ियूं वयूं त 1 साल में 2 चूंडनि जा न पैसा आहिनि न ई वरी मनसूबाबंदी थींदी। हुन चयो त मुल्क जा हुकुमरान हाणे फासी विया आहिनि। मुस्लिम लीग नून पंजाब असेंबली बचाइण लाइ आख़िरी हद ताईं वञण जो ऐलान करे छॾियो आहे। पंजाब असेंबली बचाइण लाइ मुस्लिम लीग नून इतिहादी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां राब्तो कयो आहे। पीपल्स पार्टी पंजाब जे पार्लियामानी अॻवान हसन मुर्तज़ा जी क़यादत में वफ़द अॼु मॉडल टाउन पहुचंदो जिते आइंदा जी हिकमत अमली तय कई वेंदी। इमरान ख़ान पारां असेंबलियूं टोड़ण जे ऐलान ते नून लीग जो हंगामी इजलास थियो जंहिं में असेंबलियूं टोड़ण खां रोकण लाइ गवर्नर राज लॻाइण वॾे वज़ीर खे एतमाद जो वोट वठण या बेएतमादी रिथ आणण ते गौर कयो वियो।
हमज़ा शहबाज असेंबली मेंबरनि सां गॾु 2 कलाकनि ताईं जारी रहंदड़ इजलास में समूरा ऑप्शन इस्तेमाल करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून जे अॻवान अता तारड़ चयो त पंजाब असेंबली खे बचाइण लाइ आख़िरी हद ताईं वेंदासीं, समूरा ऑप्शन इस्तेमाल कया वेंदा। उन हवाले सां ॻाल्हियूं कंदे उज़मा बुखारी पंजाब जे वॾे वज़ीर मथां सख़्त तनक़ीद कई। हुन चयो त पंजाब असेंबली गुजरात न आहे, पंजाब असेंबली सूबे जी आवाम जी असेंबली आहे। हाणे गुजरात वारनि जी गुंडागर्दी न हलंदी। सालेपट खां ख़बर शामिल कयूं पिया। बरकत अली बम्बरो जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शन लीग तालका सालेपट जे सदर फ़कीर हुसैन बख्श बम्बरो ऐं यूसी 20 रेगिस्तान जामड़ो जे चेयरमैन हाजी वली मोहम्मद फ़कीर बम्बरो ऐं वाइस चेयरमैन अब्दुल रशीद मंगरियो ऐं फंक्शन लीग अॻवान वॾेरो फ़कीर बगन बम्बरो, UEP CSR सैयद शकील शाह हुसैनी, टीम लीडर जन जे तरफ़ां बरसात सटियल माण्हुनि में कंबल, मच्छरदानियूं ऐं सर्दी खां बचाव लाइ गरम कपिड़ा, हंध बिस्तरा वग़ैरह विरहाया विया। उन मौक़े ते UC 20 रेगिस्तान जामड़ो जी अवाम में ख़ुशी जी लहर। उमेद आहे त ॿियनि पार्टियुनि सां वाबस्ता चूंडियल नुमाइंदा बि अहिड़ो किरदारु अदा कंदा। कराची जे इलाइक़े मलीर शम्स सोसाइटी जे घर मां हिक ई ख़ानदान जे 4 औरतुनि ॿारनि जा लाश मिलिया आहिनि। कराची जे अल्फला थाणे जी हद शम्स सोसाइटी जे घर अंदरि तशदुद करे 2 ॿारनि समेत 4 औरतुनि खे क़त्ल कयो वियो, जॾहिं त हिक मर्द खे ज़ख़्मी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि मक़तूल ख़ानदान हुन इलाइक़े में पहिरीं मंज़िल ते किराए जे घर में रहंदो हो। घर मां 2 वॾियुनि औरतुनि जॾहिं त 2 ॿारनि जा रत सां रंगियल लाश हथ कया विया आहिनि, जिन खे तेज़धार औज़ार सां वार करे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे। इलाइक़े जे रहवासियुनि खां पुछा ॻाछा कई पई वञे, जॾहिं त भरपासे में लॻल कैमरानि जा फुटेज बि हासिल कया वेंदा। आशा फरीद पंवर ऐं टीम पारां सोलर हेलीकॉप्टर तैयार। पहिरीं सिंधी औरत आशा फरीद पंवर पारां सोलर हेलीकॉप्टर तैयार। पंवर कबीले सां तालुक़ रखंदड़ आशा फरीद पंवर सोलर ते हलंदड़ जहाज़ तैयार करे मुतारफ़ करायो आहे। सॼी सिंध लाइ निहायत ई क़ाबिले फ़ख्र ॻाल्हि आहे। आशा पंवर ऐं उन जी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयूं था। आर्मी चीफ जे उहिदे तां रिटायर थींदड़ जनरल कमर जावेद बाजवा पाक फ़ौज जी कमान नए आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर हवाले करे छॾी आहे। GHQ रावलपिंडी में पाक फ़ौज जी कमान तब्दीली वारी तक़रीब थी, जंहिंजो महिमान ख़ासि रिटायर थींदड़ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा हो। तक़रीब में चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, हथियारबंद फ़ौज जा सरबराह, सीनियर हाज़ुर सर्विस ऐं रिटायर फ़ौजी ऑफिसर, संदन घर भातियुनि खां अलावा वफ़ाक़ी सेक्रेटरी बि शरीक थिया। उन खां अलावा घरू वज़ीर राणा सनाउल्लाह, परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, नाणे वारो वज़ीर इसहाक डार ऐं इत्तलात वारी वज़ीर मरियम औरंगज़ेब बि तक़रीब में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआत में पाक फ़ौज जे रिटायर थींदड़ सरबराह जनरल कमर जावेद बाजवा ऐं नए आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शहीदनि जी यादगार ते हाज़िरी ॾिनी, जिते हुननि शहीदनि जी यादगार ते गुल चाढ़िया ऐं शहीदनि जे लाइ दुआऊं घुरियूं, जंहिंखां पोइ क़ौमी झंडे खे सलामी ॾिनी वई। तक़रीब जे ख़ासि महिमान जनरल कमर जावेद बाजवा जे जनरल आसिम मुनीर सां गॾु पिंडाल पहुतो, जिते खेसि गार्ड तरफ़ां सलामी ॾिनी वई, जंहिंखां पोइ क़ुरान पाक जी तिलावत कई वई, जॾहिं त जनरल कमर जावेद बाजवा खे अलविदाई गार्ड ऑफ ऑनर पेश पिणु कयो वियो। GHQ में मुनक़द थींदड़ तक़रीब में रिटायर थींदड़ आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा आर्मी कमान जी अलामत सम्झी वेंदड़ मलाका स्टिक एज़ाज़ी शमशेर याफ़्ता जनरल सैयद आसिम मुनीर जे हवाले कई ऐं जनरल आसिम मुनीर उन छड़ीअ खे हथ में खणी पाकिस्तान आर्मी जी कमांड संभालींदड़ 17हों आर्मी चीफ थी वियो। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पारां असेंबलियूं टोड़ण जे ऐलान खां पोइ PTI अॻवाननि जा असेंबलियूं टोड़ण बाबति मुख़्तलिफ़ बयान साम्हूं अची विया आहिनि। अॻवाननि मूजिबि असेंबलियूं टोड़ण वारे मामले ते को बि जज़्बाती फ़ैसिलो न कयो वेंदो। हर फ़ैसिलो मुनासिब वक़्त ते थींदो। अॻूणे क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर चयो आहे त असेंबलियूं टोड़ण जे मामले ते मुंहिंजी पार्टी को बि जज़्बाती फ़ैसिलो न कंदी, फ़ैसिलो पंहिंजे मुनासिब वक़्त ते कयो वेंदो। शफ़क़त मेमून चयो आहे त असेंबलियूं टोड़ण जे फ़ैसिले ते पार्लियामानी कमेटी सां सलाह मशवरे जो अमल जारी आहे, जल्द फ़ाइनल फ़ैसिलो थी वेंदो। हमाद अज़हर चयो त कमेटी समूरनि मामलनि में समूरा अख़्तियार इमरान ख़ान जे हवाले करे छॾिया आहिनि। हाणोकनि हुक्मराननि मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। शाह मोहम्मद कुरैशी चयो त असेंबलियूं टोड़ण जे मामले ते पार्टी जे मरकज़ी क़यादत इमरान ख़ान जे फ़ैसिले जी तौसीक़ कई आहे। हुन चयो त KPK जे वॾे वज़ीर बि असेंबलियूं टोड़ण ते राज़पो ॾेखारियो आहे। क़ौमी इदारनि ख़िलाफ़ तकरारी बयाननि जे केस में तहरीक इंसाफ़ जे सेनेटर आज़म सवाती जे जिस्मानी रिमांड में 4 ॾींहनि जी वाध कई वई आहे।
पाकिस्तान तहरीक इंसाफ अगवान आज़म सवाती के सीनियर सिविल जज मोहम्मद शबीर जी अदालत में 2 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मुकम्मल थियण ते पेश कयो वियो। अॼु थींदड़ ॿुधणी में वफ़ाक़ी जांच एजेंसी FIA तरफ़ां जवाबदार जो वधीक 6 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾियण जी इस्तदा कई वई। FIA जे वकील चयो त जवाबदार खां अञा मोबाइल ट्वीट अकाउंट बाबति वधीक जांच करणी आहे, जंहिं लाइ वधीक रिमांड ॾिनो वञे। ॿुधणी दौरान जवाबदार जे वकील बाबर आवान अदालत जे आॾो इस्तदा कंदी चयो त जवाबदारनि खे हयाती खे ख़तरो आहे, उन लाइ पेशी खां छूट ॾिनी वञे। सेनेटर आज़म सवाती तरफ़ां बाबर आवान अदालत खे ॿुधायो त सिक्योरिटी ख़दशनि सबबि जवाबदार खे पेश नाहे कयो वियो। उन मौक़े ते आज़म सवातीअ जी वीडियो लिंक ज़रिए हाज़िरी लॻाई वई। अदालत पेशी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे केस जी ॿुधणी 3 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही चयो आहे त इमरान ख़ान जी हिदायत ते असेंबलियूं टोड़ण लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। जंहिंखे बेइतमादी रिथ आणी आहे उहो भले पंहिंजो शौक़ु पूरो करे वठे। अपोज़िशन वारा रुगो नारो हणी सघनि था, बेइतमादी रिथ आण संदन वस जी ॻाल्हि न आहे। चौधरी परवेज़ इलाही सां पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जे वफ़द चेयरमैन शकील मसूद हुसैन ऐं सेक्रेटरी जनरल मियां आमिर महमूद जी क़यादत में मुलाक़ात कई, जंहिंमें वॾे वज़ीर वफ़द खे वाजिबात जल्द ॾियण जो यकीन ॾियारियो ऐं PBA जे नवनि चूंडियल उहिदेदारनि जे लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। परवेज़ इलाही वधीक चयो त असां तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान ख़ान सां गॾु बीठल आहियूं। अपोज़िशन वारा सिर्फ़ु नारा हणी सघनि था। बेइतमादी रिथ आणण जो जंहिंखे शौक़ु हुजे उहो भले पंहिंजो शौक़ु पूरो करे वठे। पंजाब जे वॾे वज़ीर चयो त असेंबलियूं ऐं उन सीशन हुजनि त बेइतमादी रिथ ते वोटिंग नथी थी सघे। इमरान ख़ान जॾहिं चवंदो पंजाब असेंबलियूं टोड़े छॾींदासीं। पंजाब असेंबली में तहरीक इंसाफ ऐं काफ लीग जे मेंबरनि जो अंग 191 आहे। अपोज़िशन अक़लियत में आहे ऐं अक़लियत में ई रहंदी। वॾे वज़ीर चयो त असेंबली उन सीशन हुजे त एतमाद जो वोट वठण जो चई बि नथो सघिजे ऐं न ई गवर्नर राज लॻाए सघिजे थो। असां समूरा कम आइन ऐं कानून में रही कया आहिनि। पाकिस्तान शोब्स इंडस्ट्री जी मशहूर ऐं सीनियर अदाकारा बुशरा अंसारी जी वालदा लाॾाणो करे वई आहे। पंहिंजी वालदा जी वफ़ात जे इतला बुशरा अंसारी पाण पंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ज़रिए मदाहन खे ॾिनी। हुन पंहिंजी मरूमा वालदा जी तस्वीर इंस्टाग्राम ते शेयर कंदे लिखियो त अलविदा प्यारी अमर, महमूदा ख़ानम हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वई आहे। बुशरा अंसारी वधीक लिखियो त मुंहिंजी प्यारी भेण सिंबुल ऐं वालदा अल्लाह जे घर में गॾु आहिनि। हुन मदाहन खां ॿिन्ही जी मग़फ़िरत लाइ दुआ जी पिणु दरख़्वास्त कई। यादि रहे त बुशरा अंसारी जी वालदा केतिरे ई वक़्त खां बीमार हुई, जंहिं सबबि हू इस्पताल में इलाज हेठि हुई, जॾहिं त बुशरा अंसारी जी भेण सिंबुल 2021 में कोरोना वॻे फ़ौत थी वई।